सरना बेगम मूसा शादी करण थो चाहे इन छोरी मूमल सां ऐं मूं उनखे इजाज़त ॾेई छॾी। साईं किथे ये ता हद खां वधीक त मूसा खे छूट कोन पिया ॾियो। मां मूसा खे छूट कोन थो ॾियां, बल्कि मां इन मूसा जी कमज़ोरी थो जांचां। तव्हांजो मक़सद त शादी खां पोइ मूसा जी पंहिंजी ज़ाल कमज़ोरी थी वेंदी। हा ज़रूरु। पहिरियां जॾहिं मूसा जी माउ ऐं भेण ज़िंदा हुआ त मूसा मूं वारो झुकियल हो, पर हुनजे मरण खां पोइ मूसा आज़ाद थी दिमाग़े खे जान जो ख़ौफ़ ई न। जॾहिं शादी कंदो न त पोइ मूसा जी ज़ाल मूसा जी कमज़ोरी बणिजी। सही था चओ साईं। मूसा पंहिंजी माउ ऐं भेण खे मारण खां पोइ पंहिंजी ज़िद जे करे हू इहो न चाहींदो त किथे मुंहिंजी ज़ाल बि मारिजी वञे। शादी खां पोइ मूसा खे ज़ाल जे मौत जो हर वक़्तु ख़तरो रहंदो ऐं मूसा मूं साम्हूं रुकियल हो। तव्हां छा था सम्झो साईं त इहा छोकिरी मूमल मूसा सां शादी करण जे लाइ राज़ी थींदी? छोकिरी हिन वक़्तु अज़ाब में, हिन करे छोकिरी मूसा सां शादी करण जे लाइ तयार आहे। असुल मसइलो आहे न लीमे जो जेको गंद थो करे। लीमे जी निड़ी जे मथां जॾहिं मूसा लत रखंदो न, इहो लीमो पाण ई माठ थी वेंदो। जेकॾहिं इहा छोकिरी राज़ी आहे त पोइ साईं देरि न कयो। हाज़िर ज़रीना बेगम, हाणे न शादी कराइण में मां देरि न कंदुसि, छो जो इहा शादी मूसा जे लाइ शादी न पर लगाम आहे, लगाम। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।